इमरान अली लाशारी असां मलाहन जी ज़ात मुअन जे दड़े खां बि अॻु जी क़ौम आहे जेका चूंडियल नुमाइंदनि जी बेरवैये जे करे असांखे यूसी सतह ते बि नुमाइंदगी नथी ॾिनी वञे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मल्हा बिरादरी जे चेयरमैन अमीरुल बहर अली मीर मल्हा सिंध टीवी ऑफिस पहुची करे 21 नवंबर ते माहीगीरनि ऐं मल्हा बिरादरी जे आलमी ॾींहं खे मोरो शहर में भरपूर नमूने मल्हाइण जो मल्हा बिरादरी जे अॻवान वहीद मल्हा आरीज़ मल्हा अकील मल्हा खे दावत ॾियण वक़्तु मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। उन मौक़े ते सिंध जो सदर वॾेरो मुनव्वर हुसैन मल्हा ज़िले नौशरो फ़िरोज़ सदर अयाज़ अली मल्हा ऐं कामरेड यासीन मल्हा पिणु गॾु हुआ। उन मौक़े ते मल्हा बिरादरी जे अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सतह जी सहाफ़ी दोस्तनि खे सिंध टीवी ऑफिस खोलण ते मुबारक पिणु ॾिनियूं जॾहिं त आयल सभिनी महिमाननि खे वहीद मल्हा सिंध जी सूखड़ी अजरकनि जा तोहफ़ा पिणु ॾिना। पढ़ियल माण्हू भुलियल माण्हूअ खे सम्झाए पढ़ाईअ जी ईअं तहरीक थी वेंदी बराबरि सिंध सूरनि में थी चिचलाए दवा थींदी त रग रग ठीकु थी वेंदी। असां इंतिहाई पंहिंजे आयल मल्हा बिरादरी जे मौजूद शख़्सियतनि ऐं उन्हनि जे अॻवानी कंदड़ रहनुमा सरवाणनि जा तहत सां थोराइता आहियूं जेके असांजे सिंध टीवी न्यूज़ ऑफिस में हली आया।